अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं कराची सोराब ॻोठ थाणे जे हद लाची ॻोठ में बदअमनी जे वाक़िअनि खां पोइ पुलिस बि हमेशह अलर्ट रहण लॻी। लाची ॻोठ जे ओस्मानिया सोसाइटी भरिसां ॿ मोटरसाइकिल सवार फ़ौरन हथियारनि जे ज़ोर ते शहरनि खां नक़दी, मोबाइल फ़ोन ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फ़िरार थियण लॻा त अचानक एएसआई मोहम्मद आज़म जे साथियुनि समेत मोटरसाइकिल गश्त ते मामूर हो त उनखे इतला ॾिनो वियो ऐं पुलिस अहलकारनि बर वक़्तु फ़ौरन जो पीछो कयो त लाची ॻोठ जे नंदी भरिसां पुलिस ऐं फ़ौरन में दूबदू मुक़ाबिलो थी पियो, जंहिं जे नतीजे में हिकु फ़ौरू हकीम ख़ान खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो ऐं उन जो ॿियो साथी फ़िरार थियण में कामयाब थी वियो, जॾहिं त मुक़ाबले दौरान फ़ौरन जे फायरिंग में हिकु शहरी इमरान नाले मामूली ज़ख़्मी थी पियो ऐं पुलिस ज़ख़्मी जवाबदार वटां हिकु गैर क़ानूनी पिस्टल, शहरनि खां फुर कयल नक़दी, हिकु मोटरसाइकिल ऐं असलो हथु करे केस दाख़िल करे छॾियो, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त मज़ीद क्रिमिनल रिकॉर्ड बि चेक कयो वेंदो ऐं फ़िरार जवाबदार जे गिरफ़्तारी लाइ पुलिस छापा हणी रही आहे ऐं उनखे भी जल्द गिरफ्तार कयो वेंदो। भाई ये डकैत पकड़ा है लाची कोट में, ये डकैती करते हुए ये बंदा है, इसको गोली लगी है, पुलिस की मेहरबानी है, सही है। ये आजम साहब ने जिसको गिरफ्तार किया है हाथों हाथ, और पिस्टल भी इसका हाथ आया हुआ है। साहब ने